जुल्फकार कोलाची यूनिट CMI जफर मिस्टर अब्दुल सत्तार कलोड़ो जसमम कराची खां आयल गोनर कोलाची नकाश अमर वाजिद चंगारी भाडा तालुके अगवान आसिफ अब्बासी साजिद जुनेजो लाड़काने खां आयल एहसान बिरोई इमरान चांजो जी अगवानी में आयल काफ़िलनि खे हिते दिलि जे गहराइनि सां भलीकार चवंदा यासीन दरबार जेको जस्मम में शामिल थियो आहे खेसि जस्मम में शामिल थियण ते भलीकार चवंदा। सर जे गदिले सेंवर में ही नील कमल बि ॾोही आहे को बि चकोर अंधारे में उल्ले थो त दिरोही आहे ॾो न आहे माण्हूअ जो मूं मिटी ॿीहर गोई आहे मां ॾोही आहियां मूं कई ॾोह कया आहिनि मां ॾोही आहियां मूं कई ॾोह कया आहिनि। हाणे मोहतरम शाहनवाज़ भुट्टो खे गुज़ारिश कंदुसि जेको जसाब जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी इंटरनेशनल डिप्लोमेटिक सेल जो कमेटी जो सरबराह आहे ऐं संदसि सिंध जे अज़ीम बहादुर अॾे पुट मुज़फ़र भुट्टे जो भाउ आहे जंहिं धरती ते रही करे हिन रियासत खे ललकारींदे चयो त आकाश बि धरती लाइ क़ुर्बान आहे हिन धरती लाइ तव्हांजो सॼो घर क़ुर्बान कंदुसि मां त हिकु ॾिनो आहे पर शाहनवाज़ बि ॾींदुसि अॼु उहो शाहनवाज़ भुट्टो अव्हां जे साम्हूं आहे खेसि गुज़ारिश आहे त अचे अव्हां सां मुखातिब थिए। मोहतरम शाहनवाज़ भुट्टो। सदायती सबका बख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जा मूसी हले सा जा जी मिठो न करे। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम जसाब जस्मम जो चेयरमैन मोहतरम हफ़ीज़ पीरज़ादो ऐं जस्मम जो मरकज़ी वेलफेयर सेक्रेटरी मोहतरम बशीर आरी सर, जस्मम राब्ता कमेटी जे सरबराह साईं हफ़ीज़ सिंधी, जस्मम राब्ता कमेटी अॻवान ऐं जसाब जो वाइस चेयरमैन मोहतरम अफ़ज़ल पंवर ऐं टार्चर सेलनि जा फातह ज़िले लाड़काने जो सदर अकबर ढकण ऐं जनरल सेक्रेटरी घोटकी ज़ाकिर बोज़दार प्रेम अमीराणी ऐं GS क़ौमी महाल जी क़यादत ऐं हिन पिंडाल में वेठल साईं GM साहिब जा पैरोकार ऐं शफ़ी बुर्फ़ जा सिपाहियो GS सिंधु देश GS ऐं GM साहिब। अॼु ई उन्हनि सिंध जे आदनि पुटनि जी मान में आजाणो ज़िले लाड़काने तरफ़ां मुनक़द कयो वियो आहे जिन्हनि खे तव्हां ॿुधो ऐं यकीननि उन्हनि खे ॿुधी असांखे वॾो उत्साह मिलियो आहे। ज़ाकिर बोज़दार जेके असां उन सां टार्चर सेलनि खां पोइ हिते पहिरीं मुलाक़ात थी आहे, तमामु घणी ख़ुशी थी उन्हनि दोस्तनि जेका पंहिंजे शहीदनि सां कमिटमेंट कई ऐं उन ते हू पूरा लही टार्चर सेलनि खे फाते करे हिते पहुता आहिनि। दोस्तो, GS मुर्तज़ाबाद सिंध जी उहा इनकलाबी पार्टी आहे ऐं असांजे भाउ जो चेयरमैन उन इनकलाबी पार्टी जो जंहिं टाइम में वजूद आंदो 2001 में उन वक़्तु सिंध जी क़ौमी तहरीक यकीनन उन में माठार छाइजी वई हुई ऐं असांजे बहादुर चेयरमैन असांजे दोस्तनि सां इहो वचन कयो हो त सिंध जी आज़ादी लाइ असां उहो दग अख़्तियार कंदासीं जेको शहादतुनि ॾे वञे थो, जेको रियासत जे अॻियां रुकावट बणिजे थो ऐं सिंधु देश जी आज़ादी तॾहिं ई माणबी। उन वक़्तु क़ौमी तहरीक जे अंदरि वॾा हिकिड़ा सुवाल हुआ त ही चंद नौजवान छा कंदा ऐं टार्चर सेलनि जूं बि वॾियूं कथाऊं वॾा किताब लिखियल हूंदा हुआ त हिते बि टार्चर सेल आहे, ISI वेठी आहे, ISI ही करे छॾींदी, पर असांजे बहादुर चेयरमैन असां दोस्तनि सां गॾु जेको सिंधी क़ौम जे अॻियां वचन कयो हो ऐं अॼु GS मुर्तज़ाबाद तव्हांखे मां यकीन सां चवां थो त उन वचन ते साबित क़दम बीठी आहे। अॼु उहो तव्हांजो चेयरमैन जेको रियासत जे हक़ में कंडो साबित थियो आहे ऐं उहो जबलनि ते वेही रूपोशी वारी ज़िंदगी गुज़ारे पियो ऐं उन ते करोड़े रुपए जा इनाम रखिया विया आहिनि ऐं पंहिंजी महबूब क़ौम खां उनखे रूपोश रखियो आहे। ॿिए पासे उनजा इनकलाबी साथी आहिनि जेके टार्चर सेलनि में विया। टार्चर सेलनि में छा थींदो आहे
तव्हां दोस्तनि खे GS मुर्तज़ा महाज़ इहो ॿुधायो ऐं साबित करे बि ॾेखारियो। जॾहिं पहिरियों चकर जस्म जो जनरल सेक्रेटरी मुज़फ़र भुट्टो ऐं उन सां गॾु शबीर बरा, इमरान लिगारी, सनारा भट्टी ऐं खोड़ सारा दोस्त टार्चर सेलनि मां थी आया हुआ ऐं उन्हनि मीडिया ते क़ौमी कारकुननि खे ॿुधायो त बाबा टार्चर सेल जेका वॾी आफ़त न आहे, ही सैयद जा ॾिंगा ॿार झुकी न सघंदा, कॾहिं कंहिंजे अॻियां कंध कपाए सघनि था पर झुकी नथा सघनि। ऐं उन्हनि ॿीहर स्ट्रगल तेज़ कई। GS मुर्तज़ा महाज़ जेका चंद आङुरियुनि ते तंज़ीम हुई ऐं उनखे घोटकी खां वठी कराची ताईं मुनज़िम अंदाज़ में उनजी ऑर्गेनाइज़ेशन कई ऐं उन्हनि टार्चर सेलनि जे फाते दोस्तनि जे स्प्रेड खे ॾिसी असांजे बहादुर दोस्त सिराई कुर्बान ख़्वार हिकु वॾी बहादुरी सां उन्हनि दोस्तनि सां कमेंटमेंट करे सॼी सिंध में GS क़ौमी महाज़ आरीसर गुरू मां हज़ारनि जे तादाद में शमूलियत करे GS मुर्तज़ा महाज़ खे हिकु सियासी वॾी इनक़लाबी पार्टी तौरु सिंध में आंदो। टार्चर सेलनि जो सफ़र GS मुर्तज़ा महाज़ शुरू में ई तय कयो हो ऐं उहो सिंधू देश जी आज़ादी ताईं जारी व सारी रहंदो। उनजो कॾहिं मुज़फ़र भुट्टो शिकार थियो आहे त उनजा सिपाही अॼु टार्चर सेलनि मां मोटी अची तव्हांजे अॻियां घाट ऊचो करे बीठा आहिनि। मां उन्हनि दोस्तनि खे जस ॾियां थो जिन्हनि टार्चर सेलनि मां मोटी अची हिन रियासत सां अखियूं मिलाए हिन स्टेज ते बि इहो ललकारियो आहे त तव्हांजी गिदड़ भक्तियूं असांखे झुकाए नथियूं सघनि। टार्चर सेलनि खां पोइ इलाही सारा फेज़ आहिनि। असांजा दोस्त ताज़ो मकानी निज़ाम ख़िलाफ़ जेका सिंध जो भोतार की वॾेरो पार्लियामेंट जे महाज़ ते सिंध खे वधीक ग़ुलाम करण जे लाइ मकारी साज़िशूं अख़्तियार कराए, जॾहिं GS मुर्तज़ा महाज़ उनजे ख़िलाफ़ मज़ामत जो ऐलान कयो ऐं सिंध जे बहादुर हिलाली पुट दरिया ख़ान उन्हनि जे ख़िलाफ़ मज़ामत शुरू कई त लाड़काणे में असांजो हिकिड़ो दोस्त जेको हींअर जेलनि में आहे, तालके वारा जो सदर लबेक जंहिंजो, उन जा बि जेके असांखे हाल हाल मिलिया आहिनि उहे तव्हांखे ॿुधायूं। छो त GS मुर्तज़ा महाज़ जो कारकुन उहो रियासत जे अॻियां रुकावट बणिबो, उहो टार्चर सेलनि में हुजे, उहो जेलनि में हुजे, उहो तव्हांखे अदालतुनि में बि पाकिस्तान खां इनकारी आहे ऐं रूपोशी में बि सिंध जी आज़ादी लाइ मज़ामती जंग जारी रखियल आहे। त लबेक चांडे खे रियासती इदारनि लाड़काणे में गिरफ़्तार कयो हूंदे बेइंतहा तशदुद कयो, जंहिंजी जंग जेका आहे उहा साॼी जंग कमु न पई करे। पर उन बावजूद बि उन रियासती इदारनि खे चयो त तव्हां भुलियल आहियो, मां शफ़ी में गुरफ़त जो सिपाही आहियां ऐं उन्हनि शहीदनि सां मुंहिंजो वचन कयल आहे, तव्हांखे जेको करिणो आहे करे ॾेखारियो। मां GS मुर्तज़ा महाज़ में आहियां ऐं असां सियासी इनक़लाबी जदोजहद जारी रखंदासीं। तव्हां ॾिठो त इन्हनि लबेक चांडे जे जज़्बे ऐं GS मुर्तज़ा महाज़ जी स्ट्रगल खां पोइ हिन वॾेरनि जी बि भूख निकिरी वई आहे ऐं उहे जेके मकानी निज़ाम ठहियो, पर हाणे पंहिंजा सिर बचाइण जे लाइ बि मीडिया ते चवनि था असां उन्हनि खां कोन था ॾिजूं, पर पुट जिते बि को वास्ते वारो मिलंदो त बाबा हिननि GS मुर्तज़ा महाज़ वारनि असांखे केरु जान छॾाईंदो। सो दोस्तो टार्चर सेलनि जे दोस्त जेका हिते कमेंटमेंट कई आहे त वरी इहे ई असांजा ॿिया हिकिड़ा दोस्त आहिनि जेके कराची में जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार कोलाची GS मुर्तज़ा महाज़ जे मर्दी इजलास ते बम हमलो थियो, उन में बि असांजा ॿ दोस्त जेल में आहिनि, सदरुद्दीन कोलाची, ॾाॾो कोलाची, जंहिंजे हिकिड़ी हथ ऐं हिकिड़ी बांह ॿिन्हिनि जी कम न पई करे, पर अॼु बि उहे साईं GM साहिब जे फ़िक्र ऐं शफ़ी में गुरफ़त ते एतमाद कनि था ऐं रियासत जे हक़ में कंडो साबित थी वेठा आहिनि। ऐं उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त तव्हां टार्चर सेल ऐं जेलूं सजायो पर असां मुड़ण वारा न आहियूं। त टार्चर सेल में GS मुर्तज़ा महाज़ ऐं उनजा जेके कारकुन आहिनि उहे सिंधी क़ौम जो घाट ऊचो करे सिंधी क़ौम जे अॻियां उहो क़ौमी कारकुन जो विञायल वेसा बहाल कयो आहे जेको 2001 खां अॻु में क़ौमी कारकुन मायूस थी किननि वञी NGO वसायूं, किननि वञी मीडिया में कमु कयो ऐं कंहिं वञी मायूस थी कंहिं मैखाननि ते शराब ऐं विस्की जा पे कयूं ऐं सिंध आज़ाद नथी थी जा कलाम ॻाए वेही रहिया। पर GS मुर्तज़ा महाज़ जे दोस्तनि शहादतूं मारे रूपोशो अख़्तियार करे
टार्चर सेल फाते करे ऐं अदालतुनि में क़ौमी बग़ावत जो ऐलान करे उहो क़ौमी वैसा बहाल कयो आहे। टार्चर सेल में चवनि था शफी गुरबत कहाँ रहता है, क्या खाता है, क्या पीता है, और हम शफी गुरबत को नहीं छोड़ेंगे। तो मां उन्हनि खे हिकु बाद चेयरमैन जे कारकुन जे सिर में अॼु निश्चय था चवां थो, काल तव्हां मुज़फ़र भुट्टो ते टार्चर सेल में वार करे उनखे शहीद कयो। तव्हां समीरा कलड़े खे बि इहो पुछो त शफी गुरबत कहाँ रहता है, उनखे शहीद कयो। तव्हां असांजे सिराई कुर्मा खान खे, रूपलो चौरानी, नूरला तुने खे गोलियूं हणी शहीद कयो त शफी गुरबत जो साथ न ॾियो। अॼु मां हिन पिंडाल ते तव्हांखे चवां थो, शफी गुरबत काबिल में वेठो आहे, शफी गुरबत हिन दिल में वेठो आहे ऐं सैयद जे सभिनी कारकुननि जे दिलनि में थो रहे। तव्हां टार्चर सेलनि जा आज़ाब, तव्हां टार्चर सेलनि जा हालात ऐं इहे गोलियूं ऐं जहिड़ो साड़ियो भले, पर शफी गुरबत खे हिन दिल मां नथा कढी सघो। उनखे पहुचण लाइ सैयद जे हज़ारनि कारकुननि जे जानियुनि तां तव्हांखे गुज़रणो पवंदो ऐं तव्हांखे GS मुर्तज़ा महाज मंतकी अंजाम ताईं ज़रूरु पुॼाईंदी। असां शहीदनि जी हिकिड़ी डिघी कतार ठाही आहे, अहिड़ी डिघी कतार ठाही आहे जेका वञी यूनाइटेड नेशन में सिंध जो ॻाढ़ो झंडो फड़काईंदी। दोस्तो, GS मुर्तज़ा महाज तव्हांजी पार्टी अॼु यूनाइटेड नेशन में हुनजो ज़िक्र हली रहियो आहे। अॼु मुज़फ़र भुट्टो खे ज़ाहिरी तौर ते जिस्मानी तौर ते असांखे दूर कयो वियो आहे, पर मुज़फ़र भुट्टो टार्चर सेल में बि शहादत माणे टार्चर सेल में बि शहादत माणे अॼु यूनाइटेड नेशन में मुज़फ़र भुट्टो जो केस हली रहियो आहे। छो त असां जे दोस्तनि जेको 2000 में वाइदो कयो त असां शहादतूं माणे क़ौमी कारकुननि जो वेसा बहाल कंदासीं, पर अॼु पूरी दुनिया तव्हां शहीदनि जे करे तव्हांखे इज़त जी निगाह सां ॾिसे थी। ही बुनियाद परस्त ऐं फाशिस्ट रियासत जेका मज़हबी तंज़ीमुनि जो अॾो आहे ऐं हितां वेही पूरी दुनिया में दहशतगर्दी फैलाइजी वञे, उन सां सिर्फ़ GS मुर्तज़ा महाज ई मुआदो अटकायो आहे ऐं असांजे बहादुर चेयरमैन पूरी दुनिया खे इहे ख़त लिखिया आहिनि त बुनियाद परस्त रियासत आहे, इनखे ड्राइण जे लाइ GS मुर्तज़ा महाज जो साथ ॾियो। ऐं दुनिया पूरी तव्हां ॾे नज़र करे रही आहे त GS मुर्तज़ा महाज हिन रियासत ख़िलाफ़ स्ट्रगल करे त असां हुनजा बाह मेली थियूं। उनजे लाइ दोस्तो, टार्चर सेल का अहमियत नथा रखनि, पंहिंजे सिरनि जा नज़राना ॾेई जे ग़ुलामी मां जान छॾाइणी आहे, जे गुरबत मां जान छॾाइणी आहे, असांजो तेल गैस ऐं वसीला तेज़ी सां लुटे रहिया आहिनि। उन्हनि में खे जेके असांजे सिंधी क़ौम जे बहितरीन मुस्तक़बिल जी ज़मानत उन्हनि खे बचाइणो आहे त GS मुर्तज़ा महाज जो साथ ॾियो। ऐं इहा हिकिड़ा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, हिते क़ौम परस्ती जी आड़ में सियासत करे सिंध जे क़ौमी तज़ाद, सिंधी पंजाबी तज़ाद खे धुंधलो करण जी साज़िश कई पई वञे। 2 नंबर क़ौम परस्त जेके पार्लियामानी सियासत जी आड़ में कोटियूं सिबाए इलेक्शन जी तयारी लाइ जेको प्रेपेडा कंदा, सिंध खपी विया आहे, सिंध खे खपी विया, सिंध तबाह थी आहे, सिंध शहीद थी आहे। सिंध खे बचाइण जे लाइ, सिंध खे आज़ाद करण जे लाइ GS मुर्तज़ा महाज जो चेयरमैन उनजी बहादुर क़यादत मौजूदु आहे। जेके बि इहे ख़्वाब ॾिसनि था सिंध शहीद थी आहे, खपी आहे, अॼु मां उन्हनि खे ॿुधायां थो त असांजे बहादुर चेयरमैन काल्ह बि स्टेटमेंट ॾिनो आहे त जे अगरि कराची केरु थो चवे कराची धारनि जी आहे त असां कराची जे खंडरनि मथां नई कराची अचण जी बि प्लान कंदासीं, पर धारनि खे ऐं सिंधू देश जी आज़ादी लाइ कंहिं बि सूरत में हिते कंहिंखे बर्दाश्त न कयो वेंदो। दोस्तो, ॿिया बि इलाही सारा दोस्त वेठा आहिनि, उनजे करे हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि त GS मुर्तज़ा महाज जेके काल मज़हबी बुनियाद परस्ती ऐं सिंधी हिंदुनि ख़िलाफ़ जेका स्ट्रगल कई आहे, उहा स्ट्रगल जेका सिंध जो आम तरीन इशू आहे। असांजा जेके धरती जा असली मालिक आहिनि, जेके क़ौमी सरमाएदार आहिनि, छो त रियासत खे ख़बर आहे त GS मुर्तज़ा महाज
एक वाहिद तंज़ीम सिंध में जुड़ी चुकी आहे जेका असांजे समूरनि साम्राजी प्लानिंग खे तहस नहस करे सघे थी। उन जे लाइ जे अगरि उन सिंधी हिंदुनि खे हितां न लॾायोसीं त इहो क़ौमी सरनावदार GS मुर्तज़ा माज़ी क़ौमी तहरीक सां मुंसलिक थींदो ऐं क़ौमी तहरीक मज़बूत थींदी ऐं पंजाब साम्राजी जी हितां तदाविर थींदी। उन जे करे मज़हबी बुनियाद परस्ती सिंध खे तबाह ऐं बर्बाद त करे सघे थी पर पूरी दुनिया जे लाइ बि ख़तरो आहे। तव्हां मज़हबी बुनियाद परस्ती ख़िलाफ़ जॾहिं बि GS मुर्तज़ा माज़ जो को बि एहतजाज या सॾु थिए तव्हां सिंधी माण्हू जेके सूफ़ियुनि जा पोइ लॻनि असांजी हज़ारनि सालनि जी तहज़ीब आहे तव्हां हुन में भरपूर शिरकत कयो। इहो ई जेको आहे हिन रियासत जे अख में कंडो साबित थींदी। ऐं ॿिया सारा दोस्त आहिनि उन्हनि टाटर सेलनि जे दोस्तनि जे लाइ हिकिड़ो बेहतर दोस्त लिखी ॾिनो आहे बहादुर गॾु थिया बहादुरे बहादुर गॾिया बहादुरे खिड़क खलोल कनि हाकारिन हणनि किरन कंध नचनि ऋण गजो राड़ो थियो GS